इते मांखे ॿुधाइनि त लाड़काणे में नामालूम चोर सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया। दड़े थाणे भरिसां ज़ीशान मलिक जे घर मां अणॼातल चोर 4 खां 5 तोला सोन ऐं 50,000 रोक रक़म खणी विया आहिनि। घर वारनि खे नवाबशाह छॾण वियसि त पुठियां चोरी थी वई। ज़ीशान मलिक जो इहो चवणु आहे चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी वापसि कराए ॾिनी वञे। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे में नामालूम चोर सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया। दड़े थाणे भरिसां ज़ीशान मलिक जे घर मां अणॼातल चोर 4 खां 5 तोला सोन 50,000 रोक रक़म खणी विया आहिनि। घर वारनि खे नवाबशाह छॾण वियसि त पुठियां चोरी थी वई। ज़ीशान मलिक जो इहो चवणु आहे चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी वापसि कराए ॾिनी वञे। घरधणी इहो मुतालबो कयो आहे। लाड़काणे में नामालूम चोर सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया आहिनि। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे मां दड़े थाणे भरिसां ज़ीशान मलिक जे घर मां चोर चोरी करे फ़रार थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे मां जिथे अणॼातल चोर 5 खां 4 तोला सोन 50,000 रोक रक़म खणी फ़रार थी विया आहिनि। घर वारनि खे नवाबशाह छॾण वियसि त पुठियां चोरी थी वई। ज़ीशान मलिक जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़फ़र अबड़ो। जी ज़फ़र, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, ही लाड़काणे शहर जे दड़ी थाणे जे हद जे इलाइक़े मां चोरी थी आहे। घर मां तक़रीबन 5 तोला सोन ॿुधाए पियो वञे त उहो बि चोर जेके आहिनि चोरी करे विया आहिनि। गॾोगॾु 50,000 ऐं ॿियो सामान जेको घर जो आहे उहो चोराए जेको आहे उहे चोर फ़रार थी विया आहिनि। इन हवाले सां पुलिस खे इतलाह ॾिनो वई ऐं पुलिस हुते पहुची सॼे मामले जी जांच बि कई ऐं जेको चोरी वारो हूंदो उहो बि हुनजो बि मुआइनो कयो। ऐं हुन जेको घर मालिक आहे ज़ीशान मलिक, उनजो चवणु आहे त असांजा घर भाती नवाबशाह उन्हनि खे छॾण वियोसीं ऐं घर बंदि करे वियासीं। जीअं वापसि आए त हिते जेको आहे चोरी थियल आहे ऐं सॼो सामान जेको आहे उहो खंयो वियो आहे। सो पुलिस अहिड़ी जेको आहे रिपोर्ट दर्ज करे वरिती आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त जेके चोर मुलविस आहिनि चोरीअ में उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पिया। जी ठीकु आहे ज़फ़र, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।